सियासी ऐं फ़ौजी क़यादत दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ हर ऑप्शन इस्तेमाल करण जो फ़ैसिलो करे वरितो। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे जे लाइ समूरा वसीला क़तब आणण जो ऐलान। क़ौमी सलामती जी पार्लियामानी कमेटी जे इन कैमरा इजलास जी पधिराई जारी। दहशतगर्दी जी हिमायत कंदड़ कंहिं ग्रुप ख़िलाफ़ असराइती कार्रवाई कई वेंदी। दहशतगर्दनि जे सहूलतकारनि जो ख़ात्मो यकीनी बणाइण लाइ मुलज़िम हिकमत अमली इख्तियार कई वेंदी। क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी सोशल मीडिया ते दहशतगर्दी जे मौक़िफ़ खे हथी वठाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी सिफ़ारिश करे छॾी। पधिराई में चयो वियो आहे त दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग में कंहिं इदारे या फ़र्द खे कमज़ोरी न ॾेखारणु घुरिजे। पाकिस्तान में दहशतगर्दी जे ताज़नि वाक़िअनि ऐं अफ़गानिस्तान में दहशतगर्द तंज़ीमुनि सां हर क़िस्म जी हमदर्दी जे इज़हार जी मुज़म्मत कई वई। पाकिस्तान फ़ैसिला ते मोड़ ते बीठल आहे। कंहिंखे बि अमन इस्तेहकाम ख़राब करण जी इजाज़त न थी ॾेई सघिजे। अवाम ऐं फ़ौज विच में ॾार विझण जी कोशिश करे हिम कामयाब न थींदी। इदारा दुश्मन अंसरनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाए रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौमी सलामती पार्लियामानी कमेटी जे इजलास खे ख़िताब चवे थो अपोज़िशन जी पार्लियामानी कमेटी जे इजलास में गैर हाज़िरी गैर संजीदा अमल आहे ऐं क़ौमी ज़िम्मेवारियुनि खां मुंहुं मोड़णु बराबरि आहे। मुख़ालिफ़ धुर जूं ज़िम्मेवारियूं क़ौम जे मुक़दस अमानत आहे। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ सभिनी खे मुतहद थी अॻिते वधिणो पवंदो। गवर्नर जी गैप खे केसिताईं पाक फ़ौज ऐं शहीदनि जे रत सां भरींदा रहंदासीं। असां केसिताईं हिकु सॉफ्ट स्टेट तहत क़ीमती जाननि जूं क़ुर्बानियूं ॾींदा रहंदासीं। क़ौमी सलामती खां वधीक ॿी का बि अहम एजेंडा न आहे। ही जंग असांजी ऐं ईंदड़ नस्ल जी बका जी जंग आहे। मुल्क आहे त असां बि आहियूं। मुल्की सलामती खां वधीक ॿी का शइ न आहे। बहितर गवर्नेंस ऐं पाकिस्तान खे हार्ड स्टेट बणाइण जी ज़रूरत आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी जे इजलास खे ख़िताब करे चवणु आहे त मुल्की तहफ़ुज़ लाइ सियासी ऐं ज़ाती मफ़ादनि खां मथां थी हिकु मौक़िफ़ इख्तियार करणु पवंदो। मुतहद थी दहशतगर्दनि ऐं संदनि सहूलियतकारनि खे नाकाम बणायो वेंदो। अफ़गानिस्तान दहशतगर्दनि जे लाइ महफ़ूज़ ठिकाणो बणिजी वियो आहे। जेका बाहि पाकिस्तान में लॻल आहे उन खां पाड़ेसरी बि बची न सघंदा। दहशतगर्दनि जी माली मदद कंदड़नि जो पतो लॻाइणो पवंदो। अफ़गानिस्तान मां थींदड़ दहशतगर्दी जो मामिलो सिफ़ारती सतह ते उथारणो पवंदो। दुनिया खे बि अफ़गान हुकूमत जे किरदार खां आगाह करणो पवंदो। असांखे पंहिंजी परॾेही पॉलिसीअ खे वधीक असराइतो बणाइणो पवंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी सलामती जे पार्लियामानी कमेटी जे इजलास खे ख़िताब। तहरीक इंसाफ़ ऐं अपोज़िशन इत्तेहाद पीटीआई बानी सां मुलाक़ात कराइण ताईं क़ौमी सलामती जी पार्लियामानी कमेटी जे इजलास में शिरकत खां इनकार करे छॾियो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुराइण जो बि मुतालबो उमर अयूब सलमान अकरम राजा ऐं महमूद खान अचल ॾेई चयो आहे त असां हिन वक़्तु कंहिं बि ऑपरेशन जे हक़ में न आहियूं। पीटीआई बानी खां सवाइ इजलास जी अहमियत न आहे। असां गैर आइनी वज़ीर आज़म जी दावत ते कीअं वञूं। वतन दहशतगर्दी जे बाहि में सड़ी रहियो आहे। पीटीआई मफ़ादनि जी सियासत करे रही आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी तहरीक इंसाफ़ ते तनक़ीद चवे थो त पीटीआई अॻवाननि अॼु इन ॻाल्हि खे साबित करे छॾियो त संदन बानी पहिरीं ऐं आख़िरी तरजीह आहे। वतन जी सलामती ऐं अमन तहरीक इंसाफ़ जे लाइ अहमियत नथा रखनि। इन खां वधीक वतन दुश्मनी बि कहिड़ी थी सघे थी। पार्लियामानी कमेटी जे इजलास में पीटीआई खे न ॾिसी मायूस थी आहे। जेयूआई सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त तहरीक इंसाफ़ साणसि मशवरो करे हा त हू इजलास में शिरकत करण जो चए हा। हू 1988 खां मुल्क सां वफ़ादारी जो हलफ़ खणी रहियो आहे। मुल्क आहे त सभु कुझु आहे। रियासत खे कंहिं ॿी जंग में हिसो बणजण खां पासो करणु घुरिजे। अफ़गान जंग जो हिसो बणजण जो नुक़सान पाकिस्तान अञा ताईं भोॻे रहियो आहे। तकरारी कैनालनि जे अॾावत जो कमु न थी रहियो आहे। कुझु बि थिए सिंधूअ ते कैनाल कंहिं बि रीत ठहण न ॾींदासीं। पीपल्स पार्टी क़यादत पंहिंजो वाज़े मौक़िफ़ ॾेई चुकी आहे। ईद खां पोइ साफ़ जे हिकु वफ़द खे चोलिस्तान मोकिलींदासीं। ज़ैन शाह जंहिं जाइ ते वियो आहे उहो हंधि ॿुधायो वञे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नाम अहमद जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण त दहशतगर्दी जी ताज़ी लहर सोचियल सम्झियल साज़िश आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी जे इजलास में पीटीआई मेंबर शरीक न आहिनि थिया। अहम मामले ते पीटीआई हुकूमत सां गॾु न बीठल आहे। सॼी क़ौम दहशतगर्दी जे ख़िलाफ़ आहे। दुश्मन जो मक़सदु मुल्की सलामती ऐं मईशत खे नुक़सानु पहुचाइण तोड़े मुल्क खे कमज़ोर करणु आहे। केपीके में हालतूं इंतिहाई ख़राब आहे। पीटीआई खे उते ध्यानु ॾियणु घुरिजे। कैनालनि वारे मसइले ते असांखे वॾे वज़ीर ऐं पार्टी जे मौक़िफ़ ते मुकमल एतमाद आहे। कंहिं बि क़ीमत ते कैनाल ठहण न ॾींदासीं। स्पीकर खां मुतालबो कंदसि हाउस कमेटी जोड़े इलाइक़े जे दौरे ते मोकिले। इहा कमेटी वापसी ते आवाम खे सूरत हाल सां आगाह करे। पीपीएमपीए इम्तियाज़ शेख जो सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब संदसि चवणु आहे त हू सीनियर वज़ीर शर्जील नाम अहमद खे बि दरख़्वास्त कंदो त सहाफ़ियुनि जी टीम कैनालनि वारे इलाइक़े में मोकिले।
इहो उन करे ज़रूरी आहे त कुझु वीडियोज़ हलनि पियूं जिन बाबति आवाम खे आगाही मिलणु घुरिजे। सिंध जी आवाम जो आवाज़ ॿुधो वञे न त उन जा नतीजा ख़राब निकिरंदा। पीपल्स पार्टी सिंधु दरिया ते तकरारी कैनालनि जे अॾावत वारे मंसूबे जे ख़िलाफ़ 4 अप्रैल ते एहतजाज जो ऐलान करे छॾियो। पीपी सिंध जे इतलात सेक्रेटरी सेनेटर राजेश धामरा कराची प्रेस क्लब में कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 6 कैनाल त छा पर पाणी जा 6 फुड़ा बि मंज़ूर नाहिनि। GDA उन्हनि ख़िलाफ़ एहतजाज करे जेके कैनाल ठाहिण जी कोशिश पिया कनि। GDA कालाबाग डैम जी हिमायत कई हुई ऐं पाणी जे मसइले ते सौदेबाज़ी कई। जेके अॼु पीपल्स पार्टी खे चई रहिया आहिनि उन्हनि हमेशह सिंध सां गद्दारी कई आहे। सभिनी खे दावत आहे त कैनालनि वारे मसइले ते गॾु थियनि। पीपल्स पार्टी 4 अप्रैल ते एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। लखे माण्हू गरी ख़ुदा बख़्श भुट्टो में गॾु थी कैनालनि ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कंदा। पीपल्स पार्टी एहतजाज कंदड़ वकीलनि शागिर्दनि ऐं सहाफ़ियुनि जी हिमायत करे थी। सिंध दरिया ते 6 कैनाल ठहण न ॾींदासीं। पीपल्स पार्टी सदर आसिफ अली ज़रदारी वाज़े चई छॾियो आहे त कैनालनि जे मामले ते भरपूर आवाज़ उथारियो आहे। मुख़्तलिफ़ ख़त लिखिया आहिनि ऐं हर फोरम ते मुखालफ़त कई आहे। रोडनि वारे एहतजाज जो मरहलो अञा नाहे आयो। हुकूमत वटि एहतजाज खां अलावा बि केतिरा ई रस्ता मौजूदु आहिनि। कैनाल ठहण सां ज़रई ज़मीनूं तबाह थी वेंदियूं ऐं पीअण जो पाणी बि घटिजी वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जो कराची में शाहराह भुट्टो जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त शाहराह भुट्टो जो कमु डिसंबर 2025 ताईं मुकमल थी वेंदो। क़ाइदाबाद जे वॾी पुल ठही रही आहे। सिंध हुकूमत आवाम जी भलाई लाइ कमु करे रही आहे। सिंधु दरिया में तकरारी कैनाल करण खिलाफ सिंध सरापा एहतजाज। तकरारी कैनाल खिलाफ शागिर्द उस्ताद वकील सहाफ़ी सियासी समाजी कॉन्फ्रेंस ऐं मज़हबी जमायतुनि जा कारकुन तोड़े ॿारड़ा रोडनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, मीर प्रकाश, शेख नज़राबाद, सखर ऐं लाड़काना डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में पैदल मार्च, रैलियूं ऐं धरना। जामशोर में सिंधु दरिया ते नवां कैनाल हलण खिलाफ महरान यूनिवर्सिटी जा शागिर्द ऐं उस्ताद रोडनि ते निकिरी आया। यूनिवर्सिटी में तदरीसी अमल जो बाइकाट, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी मैन कैंप में रैली, मुख गेट ॾाढो धरणो। टंडेला यार, कंबर, गौसपुर, उडेरलाल, पड़ीदन, रतोदेरो, झुडो, ठारूशा, शेख भिरकियो, बाकराणी, सिंधड़ी, वगण समेत ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा ऐं रैलियूं। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु दरिया ते कैनाल कंहिं बि रीत क़बूल न आहिनि। सिंधु जे पाणीअ ते हमेशह धाड़ा लॻंदा रहनि था पर हिन क़िस्म जो गैर क़ानूनी अमल बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध हमेशह पाणी जी खोट खे मुंहुं ॾींदी आई आहे। इज़ाफ़ी कैनाल ठहिया त सरसब्ज़ ख़ितो रेगिस्तान में तब्दील थी वेंदो। सिंध दरिया में पाणी जी खोट संगीन सूरत-हाल इख्तियार करे वरिती। गुड्डू ऐं सखर बैराजनि वटि मजमूई तौर ते पाणी जी खोट 51% ताईं पहुची वई आहे। आपाशी खाते मूजिबि मथान इलाइक़नि में बरसातूं न पवण करे मुल्की दरियानि में पाणी जी खोट थी आहे। गुड्डू बैराज वटि मथाऊं वहिकिरो 22,498 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 17,984 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथाऊं वहिकिरो 16,130 ऐं हेठाऊं वहिकिरो 6,280 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथाऊं वहिकिरो 5,164 ऐं हेठाऊं वहिकिरो 204 क्यूसेक रिकॉर्ड। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे खां 22 मार्च ताईं सऊदी अरब जे सरकारी दौरे ते रवानो थींदो। वज़ीर आज़म सऊदी वलिअहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। पढ़ाई खाते जे तर्जुमान मूजिबि ॿई अॻवान वापार गति वठण, मुख़्तलिफ़ शोबनि में भाईवारी वधाइण ते गौर कंदा। वज़ीर आज़म जे दौरे जो मक़सदु ॿितरफ़ा लाॻापा ऐं इक़्तिसादी सहकार गति वठण ऐं सीड़पकारी वधाइण आहे। वफ़द में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार समेत वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेनेट सीनियर अमलदार शामिल हूंदा। सऊदी वलिअहद सां मुलाक़ात में इक़्तिसादी सहकार खे मुस्तहकम करण ते बि गुफ़्तगू थींदी। न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे बि T20 मैच में बि शिकस्त ॾेई छॾी। डॉनेडन जे मैदान ते खेलियल मैच 15 ओवर्स ताईं महदूद कई वई। पाकिस्तान न्यूज़ीलैंड खे 136 रन्सुनि जो टारगेट ॾिनो जेको मेज़बान टीम 13 ओवर में 5 विकेटुनि जे नुक़सान ते पूरो करे वरितो। टिम सेफर्ड 45 ऐं फिन एलन 38 रन्सूं ठाहे टॉप स्कोरर रहियो। पाकिस्तानी टीम जी बैटिंग लाइन हिकु भेरो ॿीहर नाकाम। कप्तान सलमान आगा शादाब खान 26 रन्सूं ठाहे सघिया। कीवीज़ तरफ़ां जैकब डफे, बैन सीरियस, जेम्स निशियम ऐं इश सोधी 2 रांदीगरनि खे आउट कयो। 5 T20 जी सीरीज़ में कीवीज़ खे 2-0 तां बरतरी हासिल आहे।